बाबा जान मूंखे ख़बर पई त तव्हांजा 5 भाइर आहे, बाक़ी या 3 काॾे हलिया विया? ओए हिन दुनिया में हाणे नानी विया। कॾहिं ईअं कीअं उहो? 2020 में हिकु ख़तरनाक वायरस आयो हुयो जंहिंजो नालो हुयो कोरोना वायरस। उन सां गॾोगॾु असांजी दुनिया सॼो पाकिस्तान परेशान थी वियो और जंहिंसां गॾु असांजी सरकार फ़ैसिलो कयो त हर को पंहिंजे घरनि में महफ़ूज़ रहे, छो जो हीउ वायरस मिलण सां फैलिजे पियो। पोइ छा थियो? असांजे टिनी भाइरनि खे हिकु सुलेमानी कीड़ो, जेके असां सवली सिंधी में चवंदा आहियूं बितको, ऐं उहे छापा कनि अहिड़ी घड़ी ॿाहिरि वञनि पिया, चवनि पिया असां लॉकडाउन जो असां माहौल ॾिसंदासीं ऐं उहे गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि ते वञनि पिया कीअं त असां फोटू कढंदासीं, पर उन्हनि जे बजाए उन्हनि खे कोरोना वायरस थी वियो। असांजे नंढे भाउ जो त उते ई कमु पूरो थी वियो। ॿिए भाउ जो छा? असांजे ॿिए भाउ खे हुयो सिगरेटनि जो शौक़ु। उन चयो मां ईअं मानी ई न खाईंदुमि जेसि ताईं मां सिगरेट ई न पीअंदुमि। उहो जीअं ई बाज़ारि वियो सिगरेट वठणु, उनखे न सिगरेट मिलियो न वरी उनखे मानी नसीब थी। उनखे मिलियो ऐं सो मिलियो कोरोना वायरस। उनजो बि असांजे ॿिए भाउ जो कमु पूरो थी वियो। ऐं 3 भाउ जो छा थियो? असांजे हिन 3 भाउ खे लॻो त मुल्क जे वॾे में वॾी अॼु मोकल आहे। उन चयो त अॼु मां ससुराल वेंदुमि, पर असां चयोसीं त अॼु ससुराल न वञु, ॿिए दफ़े वञजांइ। पर उहो असां सां कावड़जी न मिली वियो, पर जेके ॿिनि भाइरनि खे कोरोना वायरस हुयो उन्हनि सां मिली वियो, पर उनखे थोरो कोरोना वायरस खणी वियो ऐं जॾहिं ससुराल वियो ससुराल बि पूरो कयईं, पाण खे पूरो थी आयो। पोइ तव्हां बि छा पिया कयो? भई हुकूमतनि जी ॻाल्हियुनि ते अमल बि कयूं पिया, पाण बि बचासीं, ॿियनि खे बि बचायोसीं। तव्हांखे इहो वीडियो पसंदि आई हूंदी त लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा और सब्सक्राइब बेल आइकन खे दबाइण न भुलंदा।